थर में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई जोश ऐं जज़्बे ऐं मज़हबी अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वेंदो। उन सिलसिले में समूरनि लाॻापियल खातनि पारां इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर इम्तियाज़ मंगी दरबार हॉल में उलमाए कराम ऐं लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि सां गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। हुन वधीक चयो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत असांजे लाइ बहितरीन नमूनो ऐं मशअल राह आहे। हिन उलमाए कराम के दरख्वास्त कई त जलसनि ऐं जुलूसनि में तकरीर दौरान कंहिंखे बि दिल आज़ारी न कई वञे ऐं स्पीकर एक्ट ते अमल कयो वञे। हुन पुलिस खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते ज़िले में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया वञनि। हुन समूरनि तालकनि जे असिस्टेंट कमिश्नर्स खे हिदायत कई त हू पंहिंजे तालकनि में आलिमनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि सां गॾिजाणियूं कनि ऐं मरबूत हिकमत अमली सां मनसूबो ठाहियो ऐं रेवेन्यू खाते जी इमारतुनि ते लाइटूं लॻायूं वञनि। हुन सिहत खाते थरपारकर खे हिदायत कई त हिन वक़्तु अस्पतालुनि में डॉक्टरनि पैरामेडिकल स्टाफ दवाउनि ऐं एम्बुलेंसिस जी दस्तियाबी खे यकीनी बणायो वञे ऐं हेस्को अमलदारनि खे हिदायत कई वई त हू इन दौरान लोड शेडिंग खां पासो कनि। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अब्दुल हमीद मुग़ल, DHO थरपारकर मोहम्मद बाकिर यूसुफ जतोई, ज़िले एजुकेशन ऑफिसर शमसुद्दीन राठौड़, समूरनि तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर्स, लोकल गवर्नमेंट, पुलिस, समाजी भलाई ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि समेत मज़हबी अॻवाननि ऐं आलिमनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची